जी नाज़रीन, साउथ सिटी हाई स्कूल मिठी पारा डिफरेंट किस्म जो फेस्टिवल मुनक़द कयो वियो आहे। इनखां अॻु में मिठी जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में साइंस फेस्टिवल मुनक़द कया विया आहिनि। हाई स्कूल साउथ सिटी जे प्रिंसिपल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खे ही आइडियाज़ कीअं ख्याल आयो। हिते स्कूलनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अहिड़ा इवेंट थींदा रहनि था, ख़ासि करे साइंस आर्ट या हिन क़िस्म जो। असां इहो सोचो त जेको असांजे हिते थर जी ख़ासि करे जेको फीमेल जी जेका गर्ल्स जेका एजुकेशन आहे उहो थोरी बनस्बत ॿियनि एरियाज़ जे असां थोरा बैकवर्ड कयूं। त असां कोशिशि कई उन फीमेल जी या गर्ल्स जी जेका एजुकेशन आहे उनखे उजागर करण जे लाइ अहिड़ो को असां इवेंट करायूं जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फीमेल खे जेको आहे न उजागर कयो वञे, फीमेल खे अॻिते आंदो वञे। इहा शइ ज़हन में रखी असां हिते जेको कयो आहे इहो असांजी जेका सकाफ़त खां वठी अॼु जेको जदीद साइंस टेक्नोलॉजी आहे हुन सां रिलेटेड शयूं तव्हां विज़िट कयो हूंदो। असां जेका पुराणी थर जी सकाफ़त आहे हुननि जूं बि शयूं तव्हांखे मिली वेंदियूं। ऐं असां जेको जदीद हिन दौर में साइंस टेक्नोलॉजी जे दौर में या छोकिरियूं जिते डॉक्टर थियूं आहिनि, जिते इंजीनियर थियूं आहिनि, जिते पायलट थियूं आहिनि, जिते मुख़्तलिफ़ फील्ड में वेयूं आहिनि, उहे बि असां उन्हनि खे उजागर कयो आहे। उन सां गॾोगॾु जेका हिकिड़ी छोकिरी आहे जेको पंहिंजी जॉब खां पोइ, पंहिंजे स्कूल खां पोइ, पंहिंजे कमकार खां पोइ जॾहिं घर वञे थी त घर में बाक़ी जेको उनजी ज़िंदगी गुज़रे थी हुन सां रिलेटेड जेके शयूं आहिनि, हुन सां रिलेटेड जेको उनजो कमकार आहे, असां वधि खां वधि कोशिशि कयो आहे त उनखे बि असां उजागर कयो आहे। हिन में जेके पार्टिसिपेट आहिनि असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गर्ल्स आहिनि, गर्ल्स हिसो वरितो आहे ऐं असांजी फीमेल स्टाफ उन्हनि जी रहनुमाई कई आहे, उन्हनि जी मदद कई आहे ऐं इहो सभु उन हिसाब सां असां तरतीब ॾिनो आहे। जी जेको प्रोजेक्ट ठाहियो आहे हू आहे पायलट जे बारे में आहे। त ही जेको प्रोफेशन आहे हिन जे बारे में काफ़ी घटि माण्हुनि खे ख़बर आहे। मूं इन करे ठाहियो आहे त काफ़ी माण्हू अचनि, जीअं उन्हनि खे ख़बर पए। ऐं काफ़ी पेरेंट्स आहिनि जेको पंहिंजी छोकिरियुनि खे ऐं जेको उन्हनि जा रिश्तेदार आहिनि उन्हनि खे डिस्करेज कंदा आहिनि त छोकिरी आहे हवा जहाज़ उॾाईंदी, मुआशिरो छा चवंदा, ई बिल्कुलु कुझु बि कोन आहे। अॼु असां सभिनी गर्ल्स इहो सोचियो त मतिलबु सभु अलॻि अलॻि प्रोफेशन में आहियूं, तीअं त सभिनी गर्ल्स में अवेयरनेस थिए त उहो न्यू जॉब्स बि चूज़ कनि ऐं घरनि खे मतिलबु गर्ल्स खे सिर्फ़ु घरनि ताईं महदूद न रखणु घुरिजे। त इन प्रोफेशन में अचण जो मुंहिंजो इहो मक़सदु आहे त फस्ट ऑफ ऑल इहो त मुंहिंजो सभिनी खां वॾो ड्रीम आहे त आउं फ़ौजी थी आहियां हिकु। ऐं ॿियो त मुआशिरे जी सोच खे चेंज करण लाइ आउं इहो साबित करणु चाहियां थी त जेको गर्ल्स आहिनि उहे सिर्फ़ु कुकिंग या फिर सिलाई ते महदूद नथियूं रही सघनि। त हिन वारे छा कयूं, नऊं चीज़ कयूं जेको ॾाढी मतिलबु आहे न वेल एक्सपीरियंस जाम ज़्यादा सुठी आहे। हिन मां काफ़ी ज़्यादा एक्सपीरियंस गेन थिए तो ज़रूरी कोन्हे कि जेको इंसान उहो साइंस में या फिर कंहिं पढ़ाई जे मामले में सही कोन्हे त उनखे ॿियो कुझु बि न अचे। हिते एतिरी आर्ट क्राफ्ट्स आहे, किचन क्वीन्स आहे, मेहंदी वग़ैरह, सिलाई वग़ैरह सभु कुझु रखियो वियो आहे। ज़रूरी है कि पढ़ाई सां गॾु इंसान खे इहो सभु कुझु बि अचे। ही तमामु सुठो प्रोग्राम रखियो आहे ऐं तमामु हिन में घणी नवाण आहे। काफ़ी नयूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे थर सां रिलेटेड बि आहिनि, असांजे मुल्क सां रिलेटेड आहिनि ऐं उन्हनि खे उजागर करण जी कोशिशि कई वई आहे। जीअं हिते असां हिन स्टॉल ते जेके बीठा आहियूं त काफ़ी छोकिरियूं अहिड़ियूं आहिनि जेके सोल्जर थियनि थियूं, कोई पायलट थियनि थियूं, कोई डॉक्टर थियनि थियूं ऐं हुननि जा जेके व्यूज़ आहिनि असां वरिता तमामु नेक आहिनि, ख़ासि तौर ते थर जे लाइ ऐं हू थर जी ख़िदमत करण जे लाइ ही छोकिरियूं ख़ान आहिनि। असांखे उमेदु आहे त हीउ इदारो साउथ सिटी हाई स्कूल असांजे थर लाइ लाभाइदो थींदो ऐं असांजे ॿारनि खे ॾाढो फ़ाइदो थींदो। पंहिंजी कंहिं रूट इन मेले जे ज़रिए असीं मैसेज पहुचाइणु चाहियूं था पूरी सिंध में ख़वातीन खे त हू जेको आहे ख़ुदि कफ़ील थियणु चाहिनि त थी सघनि थियूं, पंहिंजे स्किल्स खे कमु करे सघनि। स्पेशली जेको आहे असां जेको आहे गर्ल्स जी एजुकेशन खे प्रमोट करणु चाहियूं पिया। जेको आहे हमेशह पाण ॻाल्हि कंदा आहियूं त गर्ल्स एम्पावरमेंट जेको आहे गर्ल्स जी एजुकेशन जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं। त जेको आहे इहो तव्हां फेस्टिवल में ॾिसी सघो था त जेको आहे गर्ल्स एजुकेशन सां गॾोगॾु जेको आहे डिफरेंट टाइप्स जा जेको आहे वर्क्स जेको आहे कंदियूं आहिनि। हाउस होल्ड जेको आहे वर्क्स आहिनि पंहिंजा जेको घरू कमकार आहिनि उन्हनि खे बि जेको आहे तव्हां ॾिसो स्टिचिंग खां वठी करे जेको आहे झंड पीअण खां वठी ऐं उनखां अलावा आर्ट तव्हां ॾिसी सघो था, पायलट, डॉक्टर ऐं जेको आहे डिफरेंट टाइप्स जो जेको आहे उहो वर्क जेको आहे उहो गर्ल्स कंदियूं आहिनि या वुमेन परफॉर्म कंदियूं आहिनि। यकीनन इंतिहाई बहितरीनु सेगमेंट ॿारनि जेको ठाहिया आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी। त असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं तव्हां पाण जेको ॾिसी करे इंतिहाई ख़ुशि थिया हूंदा। त जेके सेगमेंट आहिनि उहे सभु एजुकेशन सां रिलेटेड ऐं उन ॿियो जेके अदर डिफरेंट वर्क्स जेके औरतुनि जा हूंदा आहिनि उन्हनि हिते जेको सजायो आहे ऐं शो कयो आहे इंतिहाई बेहतरीन सेगमेंट आहिनि ऐं तव्हां सभिनी ॾिसी करे ॾाढा ख़ुशि थिया हूंदा। साईं इहो तव्हां ॾिसी सघो था त गर्ल्स गाला फेस्ट में मोस्टली जेको आहे सो असां गर्ल्स जी एजुकेशन या वुमेन एजुकेशन खे एम्पावर करण जी कोशिशि कंदा आहियूं। कंट्रीज़ लाइक पाकिस्तान हिते असांखे जेको आहे सो जेंडर जो गैप वधीक आहे त उनजे करे जेंडर जो गैप जेतिरो पाण मिनिमाइज़ कयूं ओतिरो जेको आहे सो असांजी मइशियत असांजी कंट्री जे लाइ बहितरीनु थींदो। उनजे लाइ इन टाइप जा जेके आहिनि प्रोग्राम्स आहिनि उहो लाज़मी थियणु घुरिजनि जीअं त असां जेको आहे सो मेन ऐं वुमेन गॾिजी जेको आहे सो असां पंहिंजे सोसाइटी ऐं पंहिंजे मुल्क खे जेको आहे सो हिकिड़ी तरक़ी जी तरफ़ गामज़ कयूं। जी नाज़रीन, साउथ सिटी हाई स्कूल मिठी पारां शागिर्द आहिनि, उन में
वॾी महिनत करे हिन फेस्टिवल खे सजायो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्द आहिनि ऐं उन्हनि जे टीचरनि पिण हिन शानदार फेस्टिवल के विज़िट किया है। खाटाऊ जानी, KTN न्यूज़, मिठी थरपारकर।